أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم وبه نستعين أما بعد الخامس إذن من يعتبر إذنه في جوازه كالوالدين بالنسبة إلى ولدها إذا كان موجبا لإيذائهما شفقة عليه. अॼु असांजो किताब इत्काफ़ जो चौथों दर्स आहे ऐं बिल्कुलु आसान। हाणे कुझु सूरतूं उहे आहिनि जिन सूरतुनि में यादि रहे त हीअ असां इत्काफ़ जे सिहत जा शराइत पढ़ी रहिया आहियूं। ऐं सैद फरमाइनि था त पंजूं शर्त इहो आहे त औलाद जे लाइ पंहिंजे वालिद जो इज़्न ज़रूरी आहे। उन सूरत में जॾहिं पंहिंजा वालिदैन जेका आहिनि सो औलाद खे मसलन औलाद हुई जेको सो प्यारो हूंदो आहे, घणी मुहबत कंदा आहिनि ऐं हुन जे हिन इत्काफ़ करण सां हू मसलन का यानी तकलीफ़ का अज़ियत महसूसु कनि था त पोइ इन्हनि सूरतुनि में औलाद जे लाइ वालिदैन जी इजाज़त जेका आहे सा उहा ज़रूरी आहे। अहिड़े तरीक़े सां सैद फरमाइनि था त घरवारी जे लाइ बि पंहिंजे शोहर जो इज़्न लाज़मी आहे जॾहिं हुन जे हक़ जी जेका आहे सा मसलन हक़ तलफ़ थी रहियो हुजे। ऐं जेके सूरतूं उहे सैयद हाणे ते इरशाद फरमाइनि था, असां वधीक वज़ाहत जेको सो इबारत में कयूं था। सैद फरमाइनि था अल ख़ामिसो पंजूं सिहत इत्काफ़ जो शर्त इहा आहे त इज़्न उहो आहे इज़्न मई यो त बरो इज़्न हू फ़ी जवाज़ ही यानी जंहिंजो इज़्न उन जे जाइज़ हुजण जे लाइ मोतबर करार ॾिनो वियो हुजे। यानी शरीयत में जंहिंजो इज़्न जाइज़ करार मोतबर करार ॾिनो वियो हुजे। जीअं मसलन औलाद जे लाइ पंहिंजे वालिदैन जो जेको इज़्न आहे ऐं घरवारी जे लाइ पंहिंजे शोहर जो इज़्न मसलन अहिड़ियूं मिसालूं। कल वालिदैन बिनिस्बत इला वुल्दिहिमा जीअं सैद फरमाइनि था जीअं वालिदैन जो इज़्न उन जे पंहिंजे औलाद जी बनिस्बत कॾहिं इज़ा कान मूजिबन लिईज़ाइहिमा शफ़क़तन अलैहि इज़ा कान लिइतिकाफ़ु मूजिबन लिईज़ाइहिमा जॾहिं हिन ॿार जो इतिकाफ़ करणु हुन जे वालिदैन जे लाइ छा बणिजे अज़ियत जो जेको सो बाइस बणिजे। अज़ियत जो बाइस बणिजे त पोइ चाहे शफ़क़त न लहे छो त हू हुन जा वालिद जेके आहिनि वालिदैन जेके आहिनि हिन ॿार सां मुहबत था कनि ऐं हिन जे हिन इतिकाफ़ करण सां हू महसूसु था कनि ऐं हिनखे जेका तकलीफ़ पहुचे थी उहा जेका आहे सा मसलन बनिस्बत उन जे हिननि खे तकलीफ़ पहुचे थी छो जो हू पंहिंजी औलाद सां मुहबत था कनि। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि आहे इतिकाफ़ जेको सो अहिड़ी सूरत जो जेको सो मसलन बणिजे थो त पोइ जेको सो वालिदैन जो इज़्न लाज़मी आहे। बाक़ी यानी को ॿार जेको आहे उहो इतिकाफ़ करे थो ऐं वालिदैन का बि अज़ियत का बि तकलीफ़ महसूसु नथा कनि ऐं उन सूरत में पोइ वालिदैन जो इज़्न जेको सो वठण जी ज़रूरत न आहे। वक़्त ज़ौज बिनिस्बत इला ज़ौजत ही जहिड़े तरीक़े सां शोहर जी इजाज़त बनिस्बत उन जी मसलन घरवारी जे मसलन इज़ा लम यकुन यजूज़ु लहा अल मक्सू फिल मस्जिद बिदून इज़्नी लेकिन सैयदनि जी सूरत फरमाइनि था इन सूरत में जॾहिं उन जो उन औरत जे लाइ मस्जिद में रहणु बग़ैर शोहर जे इज़्न जे छा हुजे जाइज़ न हुजे त पोइ घरवारी जे लाइ शोहर जो इज़्न वठणु जेको सो लाज़मी आहे। वक़्त ज़ौज बिनिस्बत इला ज़ौजती इज़ा लम यकुन यजूज़ु लहा अल मक्सू फिल मस्जिद बिदून इज़्नी व अम्मा इज़ा कान यजूज़ु लहा ज़ालिक ऐं बाक़ी उन सूरत में जॾहिं हिन औरत जो मस्जिद में विहणु जाइज़ हुजे इतिकाफ़ करणु जाइज़ हुजे वलाकिन कान इतिकाफ़ुहा मुनाफ़ियन लिहक़िही लेकिन उन जो इहो इतिकाफ़ करणु उन जे शोहर जे लाइ उन जी हक़ तलफ़ी जो छा बणिजे मूजिब बणिजे बाइस बणिजे उन जे मुनाफ़ी हुजे फ़फ़ी एतबार इज़्न फ़ी बाज़ मवारिद इश्काल सैयद फरमाइनि था पोइ इन सूरत में शोहर जो इज़्न उन जी घरवारी जे लाइ मोतबर हुजण में चाहे बाज़ मवारिद में चाहे इश्काल आहे। इन जो मक़सदु जिते ही इबारत इश्काल जी इस्तेमालु थिए थी मुख़्तलिफ़ तहबीरुनि ऐं हिन सूरत में चाहे उते यानी औरत जे लाइ चाहे एहतियात ते अमल करणु खपे यानी औरत का बल्कि शोहर खां पंहिंजो इज़्न वठे। फला युतरको मुरातुल एहतियात फ़ी ज़ालिक त पोइ इन सूरत में जेको सो एहतियात खे तर्क करणु उनखे तर्क न कयो वञे एहतियात जी जेका रिआयत खे तर्क न कयो वञे बल्कि एहतियात सां कमु वरितो वञे यानी इज़्न वरितो वञे। असादिसो
इस्तिदामतुल लुब्स फिल मस्जिद अल्लज़ी शरह बिही फीह। हाणे ही छहों शर्त आहे सिहत इतिकाफ़ जो। सैयद फरमाइनि था त जंहिं मस्जिद में हिन उन मुअयन करे इतिकाफ़ कयो आहे शुरू खां वठी आख़िर वक़्त ताणी उते इस्तिदामत यानी दाइमी रहणो आहे। ईअं न आहे त वरी कुझु घणनि जे लाइ कुझु कलाक ॿिनि पंजनि जे लाइ वरी ॿाहिरि निकिरी वञे ऐं इहो जाइज़ न आहे, बल्कि उते रहणो आहे। हाँ कुझु सूरतूं आहिनि जिन्हनि में मसलन निकिरणु जाइज़ आहे, उहो सैयद अॻियां फरमाइनि था। फ़इज़ा ख़रज लिग़ैरिल अस्बाबिल मुसव्विग़ति लिल ख़ुरूज बतल। सैयद फरमाइनि था उहे असबाब जेके हुनजे ॿाहिरि निकिरणु ख़ुरूज करणु यानी मस्जिद खां ॿाहिरि निकिरण जे जवाज़ जे लाइ जेको सो मूजिब बणिजनि था, उनखे जाइज़ जेको सो करार ॾियनि था, उन्हनि खां हटी करे ॿिए कंहिं सबब जे करे ही निकिरे त पोइ छा आहे बतल आहे, इहो इतिकाफ़ छा थी वेंदो हुनजो बातिल थी वेंदो। मिन गैर फ़र्क़िन बैनल आलिम बिल हुक्म वल जाहिल। सैयद फरमाइनि था को फ़र्क़ु न आहे चाहे वो उन हुक्म जो आलिम हुजे या जाहिल हुजे, उन हुक्म खां आलिम हुजे या जाहिल हुजे। हाणे उनखे इहा ख़बर न आहे त मां हिन सबब जे करे जेको निकिरां पियो त मुंहिंजो इतिकाफ़ बातिल थी वेंदो, या उनखे न ख़बर हुजे, को फ़र्क़ु न आहे। बल युहकमु बिल बुतलान फिल ख़ुरूज निस्यानन आइज़न। सैयद फरमाइनि था बल्कि भुल चुक में बि अगरि हू निकितो आहे तॾहिं बि जेको आहे सो इन इतिकाफ़ जे बुतलान जो हुकुम लॻायो वेंदो, इतिकाफ़ हुनजो बातिल थी वेंदो। हा बाक़ी उहे असबाब जेके हुनजे ख़ुरूज खे हुनजे ॿाहिरि निकिरण खे जाइज़ था करार ॾियनि, जवाज़ जो सबब था बणिजनि, उन्हनि असबाबनि जे करे उन्हनि मज़ा के सबब जे करे अगरि ॿाहिरि निकिरे थो त पोइ हिनजो इतिकाफ़ बातिल न आहे। उहे अॻियां हाणे सैयद फरमाइनि था। उनजो ॿ सूरतूं आहिनि, हिकिड़ियुनि सूरतुनि में जेको सो हुनजो ख़ुरूज जेको सो करणु ॿाहिरि निकिरणु माना हुई शरीयत जेको सो उनखे जाइज़ करार ॾिनो आहे, ऐं ॿियूं वरी कुझु इस्तरारी मजबूरी सूरतूं आहिनि। सैयद फरमाइनि था बिख़िलाफ़ मा इज़ा ख़रज अन इज़्तिरारिन औ इकराहिन औ लिहाजतिन ला बुद्द लहू। हाणे सैयद फरमाइनि था बरख़िलाफ़ इन जे जॾहिं हुनजो उहो निकिरणु इन्हनि सूरतुनि मां हुजे अन इज़्तिरारिन मजबूरी में ऐं इकरान या कंहिं मजबूर कयो हुजे, औ लिहाजत ला बुद्द ला या अहिड़ी हाजत जे करे जेका हुनजे लाइ छा हुजे ज़रूरी हुजे, ला बुद्द ला जेका हुनजे लाइ छा हुजे ज़रूरी हुजे। हाणे हर्ज या को ज़रर पियो यानी पेश अचे त पोइ इन्हनि सूरतुनि में हुनजो ॿाहिरि निकिरणु जेको सो जाइज़ आहे। उहे सूरतूं कहिड़ियूं आहिनि कुझु हुननि मां सैयद हिते बयानु करे फरमाए रहिया आहिनि। मिनहा सैयद फरमाइनि उन मां बाज़ हीअ आहिनि मसलन मिन बौलिन मसलन पेशाब जे लाइ, ऐं गाइतिन पाखाने जे लाइ, गाइत जे लाइ, ऐं गुस्ल जनाबतन जीअं गुस्ल जनाबत करण जे लाइ, ऐं इस्तिहाज़तन इस्तिहादा, ऐं मस मयतन या गुस्ल मस मयत जे लाइ, इन्हनि सूरतुनि में जेको ॿाहिरि निकिरी सघे थो। व इनकान सबबु बि इख़्तियारी अगरचे सबबु व इनकान सबबु बि इख़्तियारी अगरचे इन्हनि असबाबनि जो जेको सबब उहो हिनजी इख़्तियारी आहे, हिन जे इख़्तियार सां आहे, तॾहिं बि जेको हिन सूरतुनि में जेको आहे निकिरणु हिनजो जाइज़ आहे। वयजूज़ुल ख़ुरूज लिहुज़ूर सलातुल जुमअते। हाणे वरी जवाज़ जूं सूरतूं सैयद फरमाइनि था जाइज़ आहे त इंसान इतिकाफ़ में वेठो आहे मस्जिद में लिहुज़ूर सलातुल जुमअते निमाज़ जुमा पढ़ण जे लाइ, निमाज़ जुमा में हाज़िर थियण जे लाइ जेको ॿाहिरि निकिरी सघे थो। वलिल जनाइज़ अहिड़े तरीक़े सां जेको सो निमाज़ जनाज़ा जे लाइ कंहिंजी निमाज़ पढ़ण जे लाइ, पढ़ाइण जे लाइ या पढ़ण जे लाइ शरीक थियण जे लाइ निकिरी सघे थो। ले तशयीअ हिमा उन जी यानी तशी करण जे लाइ यानी उन सां गॾु हलण जे लाइ, जनाज़े जे पोयां गॾु उन जे हलण जे लाइ। वसलातु अलैहा या उन जेका असां मयत जी निमाज़ जनाज़ा पढ़ाइण जे लाइ, व तक़सील या उनजे गुस्ल जे लाइ, व तकफ़ीन या उनजी तदफ़ीन जे लाइ, व दफ़न या उनजे जेको सो दफ़न करण जे लाइ इन्हनि सूरतुनि में ॿाहिरि निकिरी सघे थो। वल इयादतिल मरीज़ अहिड़े तरीक़े सां के मुमन मरीज़ जी इयादत जे लाइ बि ॿाहिरि निकिरी सघे थो। इहे हुयूं जवाज़ जूं सूरतूं। सो हिते असां अॼु रखूं था इंशाअल्लाह। अम्मा साइरुल उमूर राजिहते शरअन इन खां इंशाअल्लाह सुभाणे पढ़ंदासीं। वस्सलाम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।